नवाज न्यूज़ में हलीकार हुआ संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। कराची वासिन लाइ खुशखबरी ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस सर्विस की बाकायदा शुरुआत इफ्तिताह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चीन में घुरायल लग्ज़री बस आवारी का मॉडल कॉलोनी ताईं सफ़र पिण कयो। ट्रांसपोर्ट ऐं इत्तलात वारे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण मौजूद। पहिरें मरहले में मॉडल टाउन का सीधी रीत 4 FSL मेट्रोपोल ऐं II चंडीगढ़ रोड ताईं बसूं हलायूं वेंदियूं। 29 किलोमीटर ढिघे रूट ते 30 बसूं हलायूं वेंदियूं जेके सुबुह 7 वॻे खां राति 12 वॻे ताईं हलंदियूं। बसुनि जो वधि खां वधि भाड़ो 50 रुपया रखियो वियो आहे। ईंदड़ हफ़्ते नॉर्थ कराची खां कोरंगी ताईं बसूं हलायूं वेंदियूं। 14 अगस्त खां कराची जे समूरनि 7 रूटनि ते 240 बसूं हलायूं वेंदियूं। हलंदड़ हफ़्ते वधीक 130 बसूं कराची बंदरगाह पहुचंदियूं। सिंध पाकिस्तान जो हिस्सो आहे पर इमरान खान पंहिंजी हुकूमत में सूबे खे हिकु स्कीम न ॾिनी। इमरान खान लंदन में मेयर सादिक जी चूंड मुहिम दौरान हिकु यहूदी जी मुहिम हलाई। सोशल मीडिया ते बदतमीज़ी जो तूफ़ान बर्पा कयो वियो। गारियुनि वारो कल्चर हाणे असेंबलियुनि में बची वियो आहे। हाणे इहो ट्रेंड हले पियो त जेको वधीक गारियूं ॾींदो उहो वॾो वज़ीर थींदो। KCR खे सिंध हुकूमत हवाले कयो वियो आहे। पीपल्स बस सर्विस जो क्रेडिट आसवरी ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ॾांहुं वञे थो। हैदराबाद लाइ बि पब्लिक BRT आणे रहिया आहियूं। इत्तलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली में ख़िताब। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त रजिस्टर्ड साफ़िन खे लाइफ इंश्योरेंस ऐं हेल्थ कार्ड ॾिना वेंदा। हुकूमत महांगाई की सतायल आवाम मथां ॿियो इलेक्ट्रिक बम किराए छॾियो। नेपरा बिजली की कीमत में 7 रुपया 90 पैसा फ़ी यूनिट इज़ाफ़े की मंजूरी ॾेई छॾी। बिजली की यूनिट में बाद मई की माहवार फ्यूल एडजस्टमेंट की मद में कई वई। LPG अघनि में भी 10 रुपया फ़ी किलो इज़ाफ़ो थी वियो। 10 रुपयनि के इज़ाफ़े खां पोइ LPG जो घरेलू सिलेंडर 120 रुपया महांगो थी वियो। कमर्शियल सिलेंडर की कीमत भी 455 रुपया वधी गई। इलेक्शन कमीशन बाज़ाब्ता इख़लाक़ की भनकड़ी जो नोटिस वठने पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के 28 जून ते इलेक्शन कमीशन में पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त मना करण बावजूद बिलावल भुट्टो ज़रदारी 21 जून ते लाड़काणे में जलसे में शिरकत करण ते क़ाइदनि जी संगीन भनकड़ी कई आहे। ज़ाब्ता इख़लाक़ की भनकड़ी ते इलेक्शन कमीशन सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के भी नोटिस सुम्हारे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मूजिब मुराद अली शाह 28 जून ते 1 वॻे इलेक्शन कमीशन लाड़काणे में पाण पेश थिए या उन जो वकील अचे।